रमज़ान जो आख़िरी अशरो जहन्नम खां आज़ादीअ जो ॾाहाको अल्हम्दुलिल्लाह करम फरमा थी चुको आहे। आशिक़नि खे त इहा ॻाल्हि ॾाढो तकलीफ़ में मुब्तला करे थी जो रमज़ान शरीफ़ जा ॿ ॾहाका यानी 20 ॾींहं कीअं गुज़री विया। जॾहिं इहो सिलसिलो अवां ॾिसी रहिया हूंदा त रमज़ान करीम जी 22 या 23 तारीख़ हूंदी। अल्लाह तबारक व तआला असांजे हाल ते रहम करे, करम करे ऐं बाक़ी रहण वारे ॾींहंनि में अल्लाह पाक मूंखे ऐं अव्हां खे पंहिंजी कसरत सां इबादत करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। हिन आख़िरी ॾिहाड़े खे जहन्नम जी आज़ादीअ जो ॾिहाड़ो चयो वेंदो आहे। हिन में मुसलमान हिकिड़ी ज़बरदस्त ऐं मख़सूस इबादत एतिकाफ़ में बिलख़ुसूस वहंदा आहिनि ऐं सॼी दुनिया में अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन हिन आख़िरी ॾहाके खे अल्लाह तबारक व तआला जे घरनि में एतिकाफ़ जी सूरत में हिकिड़ी ॾाढी वॾी तादाद अल्हम्दुलिल्लाह गुज़ारींदी आहे। अल्लाह पाक मूंखे ऐं अव्हां खे बि नसीब करे। ऐं हिन में हिकिड़ी ज़बरदस्त तरीन नेमत जेकी अल्लाह जी तरफ़ां अता थींदी आहे उहा लैलतुल क़द्र आहे। ऐं क़ुरान करीम में लैलतुल क़द्र जे बारे में पूरी सूरा नाज़िल थी आहे। क़ुरान करीम जो 97 सूरह क़द्र, इन्ना अंज़लनाहु फ़ी लैलतिल क़द्र वमा अदराका मा लैलतुल क़द्र लैलतुल क़द्रि खैरुम मिन अल्फ़ि शहर तनज़्ज़लुल मलाइकतु वर्रूह फ़ीहा बिइज़्नि रब्बिहिम मिन कुल्लि अम्रिन सलामुन हिया हत्ता मत्लइल फ़ज्र। अल्लाह पाक इरशाद फरमाए तो बेशक असां हिन खे शबे क़द्र में नाज़िल कयो। ऐं तव्हां छा ॼाणियो त शबे क़द्र छा आहे, क़द्र जी रात छा आहे। शबे क़द्र 1000 महीननि का बहितर रात आहे शबे क़द्र जी रात। हिन में फ़रिश्ता ऐं रूहुल अमीन जनाब जिब्रील अमीन अलैहिस्सलातु वस्सलाम लहंदा आहिनि पंहिंजे रब जे हुक्म सां हर कम जे लाइ ऐं हू सलामती आहे सुबुह फ़ज्र ताईं। रब तबारक व तआला अज़्ज़ वजल हिन मुबारक रात जी क़द्र क़ुरान करीम में बयानु फ़रमाई आहे। ऐं शब क़द्र ॾाढी रहमतुनि ऐं बरकतुनि वारी रात आहे। हिन जी फ़ज़ीलतुनि में अचे थो तफ़सील सिरातुल जिनान में मुफ़्ती क़ासिम साहब दामत बरकातुहुल आलिया सूरह क़द्र जी तफ़सीर में कुझु हीअं लिखनि था त हिन शब में, हिन रात में साल भर जा अहकाम नाज़िल थियनि था। इहा रात ॿिनि रातुनि खां ॾाढी मुनफ़रिद, ॾाढी मुख़्तलिफ़, ॾाढी शराफ़त वारी, ॾाढी क़द्र वारी आहे। इन करे हिन खे शब क़द्र चयो वेंदो आहे। हिन रात में नेक आमाल क़बूल कया वेंदा आहिनि। जेके हिन रात जा क़द्रदान आहिनि उन्हनि खे अल्लाह ताला ॿिनी जहाननि जूं भलायूं नसीब करे थो। नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जिन इरशाद फरमायो, जंहिं हिन रात में ईमान ऐं इख़लास सां शबे बेदारी कई। शबे बेदारी जो मतिलबु आहे सॼी राति अल्लाह तबारक व तआला जी इबादत में गुज़ारी त अल्लाह पाक हुन जा सभु गुनाह मुआफ़ करे छॾींदो। जी हा साईं, अल्लाह तबारक व तआला अज़्ज़ वजल जी रहमत सां शब क़द्र जी मुबारक रात अची रही आहे। 21 शब, 23 शब, 25 शब, 27 शब, 29 शब, हीअं ताक रातूं मतिलबु ओड नाइट्स जेके हूंदियूं आहिनि इहे शब क़द्र थी सघनि थियूं। ऐं जमहूर उलमा जे कौल जे मुताबिक़ रमज़ान करीम जी 27वीं रात आहे जेकी शब क़द्र आहे। पर हिन खे असां मख़सूस नथा करे सघूं। उहा 21 रात बि थी सघे थी, 23 रात बि थी सघे थी, 25 रात बि थी सघे थी, 27 रात बि थी सघे थी, 29 रात बि थी सघे थी। पर हक़ीक़त अर्ज़ु कया तव्हांजी ख़िदमत में, सूफ़िया फ़रमायो आहे त इंसान जंहिं रात जी क़द्र करे यानी हुन रात खे गुनाहनि खां बची गुज़ारे, हुन रात खे नेकिन में गुज़ारे, हुन रात में अल्लाह तबारक व तआला जी इबादत करे, अल्लाह जे नेकबाननि जी ज़ियारत करे, हुननि जी सोहबत इख़्तियार करे, हुन जी मजलिस इख़्तियार करे, उलमाए सगोरा जा बयान ॿुधे ऐं क़ुरान शरीफ़ जी तिलावत करे, नफ़िल पढ़े, ज़िक्र करे, दुरूद पढ़े ऐं सॼी राति गुनाहनि खां बची गुज़ारे त इंसान जंहिं रात जी क़द्र करे उहा राति हुन जे लाइ शब क़द्र आहे, क़द्र वारी राति आहे। पंहिंजे गुनाहनि खां तौबा करियूं, पंहिंजे रब खे राज़ी करण जी सही करियूं, मौला खे बाॾायूं, अस्तग़फिरुल्लाह 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 जी तस्बीह पढ़ूं। अल्लाहुम्मा अजिरनी मिनन नार, ए अल्लाह मूंखे जहन्नम खां आज़ादु फरमा। इहा दुआ करियूं, पंहिंजे मौला खे राज़ी करियूं, ख़ूब सदका व ख़ैरात करियूं।
इंशाअल्लाह अज़्ज़ वजल ॿिन्ही जहाननि जूं भलायूं असांजो मुक़दर बणिजनि।